कराची पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त वलारियल कच्छ में भारतीय ज़ुल्मनि खे रोकण लाइ 8 फरवरी ते पीपल्स पार्टी जी कामयाबी तमामु घणी ज़रूरी आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी योम कश्मीर यकजहती जे पैगाम जारी कंदे चयो त कश्मीरी काज़ खे अॻिते वधाइण लाइ 8 फरवरी जी चूंडनि में पीपल्स पार्टी जी अक्सरियत सां कामयाबी ज़रूरी आहे। पाकिस्तान में नफ़रत ऐं विरहांगी जी सियासत जो ख़ात्मो करे क़ौम खे इत्तेहाद ऐं इतफ़ाक़ जी ताक़त में पिरोड़ण कश्मीर काज़ लाइ अणजुट आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त क़ाइदी अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे मौक़िफ़ खे अॻिते वधाइणो आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हर साल 5 फरवरी ते योम यकजहती कश्मीर मल्हाइण जो तारीख़ी फ़ैसिलो कयो। शहीद बेनज़ीर भुट्टो इन क़दम जो पड़ाव दुनिया जी कुंड कुड़िछ में ॿुधिजे थियो। इंशाअल्लाह वज़ीर आज़म थी कश्मीर काज़ खे अॻिते वधाईंदसि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।